बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम इमामुल अंबिया इमामुल शुहदा इमामुल मुजाहिदीन मुझे लाए इंतहाई मोहतरम जमात इस्लामी जा कायदीन शिया उलमा कौंसल जा कायदीन ऐं घोटी जो ही सॼो शऊर उबावड़े जो ही सॼो शऊर जेको हिते गॾु थियो आहे 5 फरवरी खे कश्मीर सां यौम यकजहती जे हवाले सां मल्हाइण लाइ ऐं जेको हमेशह मल्हायो वञे थो ऐं इन ॾींहं ते पूरे मुल्क जा मुस्लमान पंहिंजे मसालिक जा जेके आहिनि उहे डिफरेंसिस ख़तमु करे पंहिंजे ज़ातनि जा डिफरेंस ख़तमु करे नस्ल जा डिफरेंस ख़तमु करे कश्मीर जे काज़ जे लाइ जेको आहे पंहिंजो आवाज़ु उथारींदा आहिनि ऐं दुनिया खे जेकी पंहिंजे पाण खे तरक़ी याफ़्ता सम्झे थी जेकी पंहिंजे पाण खे इंसाननि जे राइट्स जे हिफ़ाज़त जो जेको आहे चैम्पियन सम्झे थी स्पेशली यूरोपियन ऐं अमेरिका इहे कंट्रीज़ इन्हनि खे ॿुधाइण जे लाइ जेको आहे कंदा आहियूं त कश्मीर उहो ख़िताए ज़मीन आहे जिते 75 सालनि खां वठी न्यायनि सां ज़्यादती थिए थी जिते 75 सालनि खां वठी पोढ़नि खे जेको आहे क़तल कयो वञे थो ॿारनि खे शहीद कयो वञे थो ऐं उन्हनि खे जानवरनि वांगुरु जेको आहे हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कयो वञे थो ऐं असांजा हुकुमरान जिन्हनि असांखे फ़िरक़े जे बुनियाद ते तक़सीम करे छॾियो आहे असांजा हुकुमरान जिन्हनि असांखे ज़ात ऐं क़बीले जे बुनियाद ते तक़सीम करे छॾियो आहे असांजा हुकुमरान जिन्हनि एतिरा वॾा वाशी मसइला पैदा कया आहिनि त हर फ़र्द जेको आहे पंहिंजे घर जे ज़रिए हलण जे लाइ परेशान आहे ऐं उन्हनि सभिनी जो ख़्यालु जेको आहे दुनिया जे अंदरि मुस्लमाननि सां जेको ज़ुल्म थिए थो उन्हनि खां हिकिड़े प्लेनेट जे ज़रिए हटायो वियो आहे अॼु असांजो नौजवान जेको चए थो कश्मीर बनेगा पाकिस्तान उनजे 24 घंटनि जो घणो अर्सो जेको आहे हिन मोबाइल ते हिंदुस्तान जा गाना ॿुधंदे गुज़रे थो हिन मोबाइल ते हिंदुस्तान जूं फिल्मूं ॾिसंदे जेको आहे उनजो टाइम जेको आहे गुज़रे थो अॼु जे नौजवान जो मॉडल चेंज कयो वियो आहे अॼु जे नौजवान खे असां जेको सम्झूं था त असां मुस्लमान यहूद ऐं हुनूद सां मुक़ाबिलो कंदासीं अॼु जे असांजो जेकी सभ खां वॾो सरमायो आहे असांजो नौजवान इनखे जंहिं तरीक़े सां मग़रबी सक़ाफ़त जे हवाले कयो वियो अॼु जे तरीक़े सां इनखे बेहयाई ऐं बेग़ैरती जे जेको आहे दरिया में जेको आहे लोड़ियो पियो वञे उहो असां अकराम खां सॼा महसूसु करे सघूं था त कश्मीर सां मोहबत कश्मीरियत सां मोहबत कश्मीरियत जे लाइ आवाज़ु खणण जी तक़ाज़ा आई आहे अॼु जेको असां मीडिया जे ज़रिए इंडिया जूं फिल्मूं ॾिसूं था उहे पैसा उन्हनि पैसनि सां गोलियूं ख़रीद करे कश्मीरी मज़लूम अवाम जे जेको आहे मथां उहे हलाइनि था उन्हनि खे क़तल कनि था त हाणे नारनि सां कमु न हलंदो हाणे सिर्फ़ु जेको आहे इहे 5 फरवरी ते हिकिड़ो अलामती जेको आहे उहो हड़ताल करे इन सां कमु न हलंदो अमली तौर ते असांखे इंडिया जी सक़ाफ़त सां जेको आहे बाइकाट करणु खपे अमली तौर ते असांखे मज़लूमनि सां इएं बीहणु खपे जीअं हज़रत इमाम हुसैन बि को जीअं मज़लूमनि सां जेको आहे अज़ीम लीडरशिप सां असांखे ईअं बीहणो आहे बाक़ी कश्मीर जी जेकी इम्पोर्टेंस आहे तव्हांखे तशकील भाई बि ॿुधायो असांजे क़ाइदीन बि तव्हांखे ॿुधायो त मां सिर्फ़ु हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि तव्हांखे त ख़ुदारा हिन वक़्तु जेकी ज़रूरत आहे त असां अमली तौर ते जेको आहे कश्मीरनि जी हिमायत कयूं ऐं असां चवंदा आहियूं पाकिस्तान से रिश्ता क्या तेरा मेरा रिश्ता क्या कश्मीरियों से रिश्ता क्या मज़लूमों से रिश्ता क्या फलस्तीनियों से रिश्ता क्या तव्हांखे गुज़ारिश कंदुसि इन रिश्ते जी अहमियत खे सम्झंदे दुनिया जे सभिनी मज़लूमनि जे लाइ ऐं बिलख़सूस कश्मीरनि जे लाइ निकिरी पियो ऐं अमली
जदोजहद ऐलान कयो। हिकु दुआ वरी मां शिया उलमा कौंसिल जे क़ाइदीन जो मशहूर आहियां, जमात जे क़ाइदीन जो मशहूर आहियां ऐं जवाननि खे अपील कंदुसि त ख़ुदारा तव्हां मुस्लमाननि वारी गैरत ऐं हमीयत सिखो, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत जो अमली मुज़ाहिरो कयो ऐं इन हनूद ऐं यहूद जे सकाफ़त खां जेको आहे पंहिंजे पाण खे परे कयो। थैंक यू पाकिस्तान जिंदाबाद। जय संसार गुज़ारे।